को मेरा ने जी सर मूंखे इहो ॿुधायो त अॼु जेके तव्हांजा बुक्स केस रखियल आहे, हिकिड़ो त तव्हां दादू वारी जेका तव्हांजी ज़मानत हुई, अबूरी ज़मानत हुई, उहो बि रखियल हुयो। उनखां पोइ तव्हां जेका दरख़्वास्त ॾिनी, जेको फ़ैसिलो आयल हो, उन हवाले सां तव्हां उनखे चैलेंज कयो हुयो, उहो बि रखियल हुयो। उन्हनि में हींअर जेको उमेर रबाब सां ॻाल्हि ॿोल थी त उहो तव्हांजे ख़िलाफ़ु आयो आहे फ़ैसिलो, त तव्हां हिन हवाले सां छा ॿुधाईंदव? ख़िलाफ़ु आयो आहे ख़बर न आहे, ॾिसो अधी कयल आहे, शायदि अवल ख़बर पइजी वई, असांखे ख़बर कोन पई आहे। उहो अची वेंदो न आहे जेॾीमहिल बि टाइम पूरो थियो, जेको ऑर्डर आयो। बाक़ी मुंहिंजी ज़मानत में 11 तारीख़ ताईं वाद थी वियो ऐं ॾिसूं था, अलाह साईं रहम कंदो। असांखे पंहिंजी अदलिया ते तमामु यकीन आहे ऐं असांखे जजनि ते बिल्कुलु यकीन आहे, पंहिंजी अदलिया ते यकीन आहे। तव्हांखे इन हवाले सां का ॼाण न मिली सघी आहे त उहो फ़ैसिलो तव्हांजे ख़िलाफ़ु अची चुको आहे? साईं फ़ैसिलो त अञा आयो कोन्हे, अचे त ख़बर पवंदी। अच्छा, पोइ हू जेको दावा कनि पिया, हू त दावा त केरु कुझु बि करे, दावा ऐं कयां त प्राइम मिनिस्टर पाकिस्तान जो प्राइम मिनिस्टर आहियां। दावा करणु त हर कंहिंजो हक़ आहे। छा था सम्झो मतिलबु अदालत मां केतिरी उमेदु आहे? असांखे पूरी उमेदु, मां तव्हांखे चयो त असांखे पंहिंजी जुडिशरी में खां पूरी उमेदु आहे ऐं असां सां हमेशह मुंहिंजो केस ई इस्लामाबाद ताईं वियो आहे, सुप्रीम कोर्ट मां थी मोटियो आहे। इंशाअल्लाह असांखे उमेदु आहे ऐं इंशाअल्लाह जेको थींदो हक़ थींदो, सच थींदो। ऐं असां अवल बि चयो असां बेगुनाह आहियूं, हाणे बि चवंदासीं। जेके इल्ज़ाम आहिनि उन्हनि खे कीअं था ॾिसो? त चऊं था असीं बेगुनाह आहियूं, इल्ज़ाम सॼे जग जहान, तव्हां भला KTN, मेहरान, 100 चैनल्स आहिनि, उन्हनि खां पुछा कयो त मां उन तव्हां पंहिंजे बदीन जे रिपोर्टरनि खां पुछा कयो भला उन टाइम ते हुते हुयोसीं, उहे ई तव्हांखे ॿुधाईंदा। यदि असांजी भेण आहे, केरु चयो? थैंक यू।